बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व मिसालुर्राबि व हुवा मा यकूनु तअलीलु लिअम्रिन शरइय्यिन ला लिअम्रिन लुग़विय्यिन फ़ी क़ौलिहि मतबूख़ु मुनस्सफ़ु ख़म्रुन लिअन्नल ख़म्र इन्नमा कान ख़म्रन लिअन्नहु युख़ामिरुल अक़्ल व ग़ैरुहु व युख़ामिरुल अक़्ल अयज़न फ़यकूनु ख़म्रन बिल क़ियास वस्सारिक़ु इन्नमा कान सारिक़न लिअन्नहु अख़ज़ मालल ग़ैरि बितरीक़िल ख़ुफ़िय्यति वक़द शारकहुन नबाशु फ़ी हाज़ल माना फ़यकूनु सारिक़न बिल क़ियास। असां इहो पढ़ी रहिया हुआसीं त क़ियास करण जा 5 शर्त आहिनि। अगरि उहे शर्त मिलंदा त क़ियास कयो वेंदो। कहिड़ियूं सूरतूं आहिनि जिन सूरतुनि में माण्हू क़ियास करे सघे थो ऐं कहिड़ियूं सूरतूं आहिनि जिन में माण्हू क़ियास करे नथो सघे, उन जा 5 शराइत बयानु कया विया। उन्हनि में जा 3 जो बहस असां तफ़सीली पुठिएं सबक़ में पढ़ी आयासीं। अॼोके सबक़ में 4थे ऐं 5 शर्त जो बहस हली रहियो आहे। चौथों शर्त कहिड़ो हुयो? चौथों शर्त इहो आहे त वहुवा मा यकूनु तअलीलु लिअम्रिन शरइय्यिन ला लिअम्रिन लुग़विय्यिन। चौथों शर्त इहो आहे त जेका इल्लत ऐं जेको सबब क़ियास सां साबित कयो थो वञे उहो अम्र शरई हुजे, शरई अम्र हुजे। लुग़वी अम्र खे क़ियास जे ज़रिए साबित करणु जाइज़ नाहे। अगर लुग़वी अम्र खे अज़रुए क़ियास जे साबित कयो वेंदो त इहो क़ियास क़ाबिल हुज्जत अहनाफ वटि नाहे, शाफ़िन वटि आहे। मिसाल इन जो सूरत मसला ईअं आहे, शराब पीअणु हराम आहे, लेकिन इन जो ज़िक्र क़ुरान में ख़म्र जे लफ़्ज़ सां आयो आहे। छा सां आयो आहे? ला तशरबुल ख़म्र। ख़म्र छाखे चइबो आहे? ख़म्र जी तारीफ़ छा आहे? ख़म्र चइबो आहे अंगूर जॾहिं पाणीअ में विधा वेंदा आहिनि शराब बनाइण जे लाइ, त कुझु मख़सूस अरसो उन्हनि खे पाणीअ में रखियो वेंदो आहे, उन जी रस खे कढियो वेंदो आहे। पोइ उन्हनि जी रस में गज बि थींदी आहे, उन में जुम्बश बि ईंदी आहे, उन में सख़्ती बि ईंदी आहे। उहो पंहिंजो ज़ाइक़ो वग़ैरह बि तब्दील कंदा आहिनि ऐं उन्हनि में नशो अची वेंदो आहे। त इहा जेका सूरत आहे अंगूरनि जी, इनखे चइबो आहे ख़म्र। ख़म्र जी तारीफ़ सम्झ में आई? जॾहिं अंगूरनि जो रस कढी रखियो वेंदो आहे शराब बनाइण जे लाइ, कुझु वक़्त जे लाइ, पोइ रखण जे करे उन में खटाण थींदी आहे, उन जो ज़ाइक़ो चेंज थींदो आहे, पोइ उहो शराब ठहंदो आहे उन में जा। उन में गज थींदी आहे, उन में जुम्बश ईंदी आहे ऐं उहो सख़्तु बि थी वेंदो आहे। त इहा जेका सूरत आहे अंगूर जी, इनखे चइबो आहे ख़म्र। शरीयत इन ख़म्र पीअण खां, शराब पीअण खां मनो कई आहे। हाणे इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त ख़म्र खे ख़म्र छो थो चयो वञे? त ख़म्र जी माना आहे अकुल खे ढकिणु, अकुल खे ज़ाइल करणु, अकुल खे ख़तमु करणु। त ख़म्र पीअण खां पोइ बि इंसान जो अकुल ख़तमु थी वेंदो आहे, इंसान पंहिंजे होश ऐं हवास में बाक़ी नाहे रहंदो। उन जे करे इनखे ख़म्र चयो वेंदो आहे। पोइ ख़म्र जी इहा जेका लुग़वी तारीफ़ ॿुधाई, शराब जी उहा रस जंहिंखे अंगूर जी उहा रस जंहिंखे शराब बनाइण जे लाइ रखियो वियो, पोइ उन में जुम्बश अची वई, उन में सख़्ती अची वई, उन में गज वग़ैरह ठही वई, उहो नशे आवर थी वियो, त शरअन इनखे ख़म्र चइबो आहे लुग़वी तौर ते इहो। हाणे इन जो हिकिड़ो ढुक पियण बि हराम आहे, छो त क़ुरान में इन जी मनो आई आहे ऐं इनखे हिलाल सम्झंदड़ काफ़िर आहे, छो त क़ुरान इनखे हराम करार ॾिनो आहे। हाणे इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त इनखे असां ॿियनि जे मथां बि क़ियास कंदासीं। त इहो हिकिड़ो आहे मतबूक़ मुनस्सफ़। मतबूक़ माना पचायल, इस्म मफ़ऊल आहे। मुनस्सफ़ भी इस्म मफ़ऊल आहे बाबे तफ़ईल खां। नस्सफ़ युनस्सिफ़ तनसीफ़न, ठीक है।
इन जो इस्म मफ़ऊल मुनस्सफ़ुन, मुनस्सफ़ुन इहो निस्फ़ मां वरितल आहे। निस्फ़ माना अधु, मुनस्सफ़ इस्म मफ़ऊल माना अधु कयल, मतबूक मुनस्सफ़ माना अधु पचायल। उहो कीअं त शराब जो हिकिड़ो हूंदो आहे न, छा चइबो आहे हिनखे, छिलको, छा शराब माना जो अंगूरनि जो जेको झुॻो हूंदो आहे, उनखे बाहि हिते अधु पचाईंदा आहिनि, अधु उनखे कचो रखंदा आहिनि। पोइ उन मंझां बि इंसान खे नशो ईंदो आहे, उहो बि अकुल खे ज़ाइल करे छॾींदो आहे। पर इनखे चवंदा छा आहिनि, मतबूक मुनस्सफ़, अधु पचायल। छो त उनखे बाहि हिते अधु पचाईंदा आहिनि, पोइ अधु पची वेंदो आहे, अधु वरी उहो बाक़ी कचो रहंदो आहे, पोइ इनखे मतबूक मुनस्सफ़ चयो वेंदो आहे। त हाणे इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त मतबूक मुनस्सफ़ जो हुकुम बि ख़मर वारो साॻियो ई आहे। ख़मर बि अकुल खे ज़ाइल करे थो, उहो बि हराम आहे। ऐं मतबूक मुनस्सफ़, सम्झो न, मतबूक मुनस्सफ़ छा खे चइबो, उहो बि अंगूरनि मंझां ई शराब ठहे थो, पर उनखे बनाइण जो तरीक़ो अलॻि आहे। त उनखे बाहि हिते पचायो वेंदो आहे, हुनजो वरी रस खे रखियो वेंदो आहे कुझु अरसे जे लाइ। हुन में अधु मतबूक मुनस्सफ़ में अधु छिलको पचायो वेंदो आहे, अधु वरी उहो कचो रहंदो आहे। त हाणे इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त मतबूक मुनस्सफ़ मंझां इहो बि जेको आहे शराब जो क़िस्म, इहो बि मिसल ख़मर जे आहे। जीअं ख़मर अकुल खे ज़ाइल करे थो, इन मतबूक मुनस्सफ़ बि अकुल खे ज़ाइल करे थो छॾे। जहिड़े तरीक़े सां शराब हराम आहे, ख़मर हराम आहे, जहिड़े तरीक़े सां ख़मर हराम आहे, अहिड़े तरीक़े सां मतबूक मुनस्सफ़ बि हराम थींदो। जहिड़े तरीक़े सां ख़मर जो हिकु ढुक पीअण वारे ते बि हद जारी कई वेंदी, अहिड़े तरीक़े सां मतबूक मुनस्सफ़ जे हिकु ढुक पीअण वारे ते बि हद जारी कई वेंदी, चाहे उन में नशो हुजे या न हुजे। लेकिन असां अहनाफ वटि ख़मर हराम आहे, बाक़ी ॿिया जेकी बि आहिनि शराब जा अक़साम, उन्हनि खे असां ख़मर जे मथां क़यास न करे सघंदासीं, छो त उन्हनि जा अलॻि नाला आहिनि, उन्हनि जे बनाइण जो तरीक़ो ऐं सूरतूं बि अलॻि आहिनि। उहे बि हराम आहिनि ऐं उनजे मथां हद बि जारी कई वेंदी, पर हद उन जे मथां जारी कई वेंदी, मतबूक मुनस्सफ़ वग़ैरह जेके ॿिया क़िस्म आहिनि, अगरि कंहिं पीतो त हद उन जे मथां जारी कई वेंदी। अगरि पीअण खां बाद में उनखे नशो आयो त पोइ, अगरि पीअण खां बाद में नशो न आयो त पोइ उन ते हद जारी न कई वेंदी। लेकिन ख़मर पीअण वारे खे अगरि नशो आयो या न आयो, हद उन जे मथां जारी कई वेंदी असां अहनाफ वटि बि। ठीकु आहे, फ़र्क़ु सम्झ में आयो? शाफ़ई ख़मर ते मतबूक मुनस्सफ़ ऐं ॿियनि क़िस्मनि जे शराबनि खे क़यास करे थो ऐं साॻियो हुकुम ख़मर वारो लॻाए थो। लेकिन असां चवंदासीं त इहो क़यास करणु दुरुस्त न आहे। छो दुरुस्त न आहे? उहो उन जे करे जो क़यास जो शर्त आहे त क़यास जेको कयो वेंदो आहे उहो अमर शरई ते कयो वेंदो आहे, अमर लुग़वीअ ते क़यास न कयो वेंदो आहे। त इमाम शाफ़ी अलैहि रहमत ऐं उन जे असहाबनि ख़मर जी लुग़वी माना मुराद वठी उन ई माना खे क़यास कयो आहे मतबूक मुनस्सफ़ ते। त ख़मर जी लुग़वी माना मुराद वरतनि जेको अकुल खे ज़ाइल करे, ऐं मतबूक मुनस्सफ़ भी अकुल खे ज़ाइल करे थो। त लुग़वी माना मुराद वठी उन ते क़यास कयो वियो आहे। इहो क़यास जे शर्तनि मंझां हिकु क़यास शर्त आहे त क़यास कयो वेंदो अमर शरई जे मथां, अमर लुग़वीअ ते क़यास कयो न वेंदो। सम्झ में आयो? ॿियो मिसाल, सारिक, सारिक माना चोर। चोर जेको चोरी थो करे उन जो हथु कटियो वेंदो आहे। त हाणे चोरी, सारिक माना चोरी कंदड़। सारिक जी तारीफ़ छा आहे? सारिक चइबो छा खे आहे? सारिक जी तारीफ़ आहे अख़ज़ माल ग़ैर बितरीक़तिन ख़ुफ़ियतिन, ख़ुफ़े तरीक़े सां, मख़फ़ी तरीक़े सां कंहिं ग़ैर जो माल खणणु। ख़ुफ़े तरीक़े सां पराओ माल खणणु, इन खे चइबो आहे असारिक, चोरी कंदड़। त
त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह फरमाए थो त सारिक जो मतिलबु आहे, लुग़वी माना आहे त पराओ माल खुफ़िया तरीक़े सां खैण, इनखे सारिक चइबो आहे। त हाणे जेको नबाश आहे, नबाश चइबो आहे कफ़न चोर। त कफ़न चोर जे मथां बि सारिक वारी हद जारी कई वेंदी। त कफ़न चोर जेको आहे उहो बि खुफ़िया तरीक़े सां मैयत जो कफ़न खणंदो आहे। त उहा साॻी माना कफ़न चोर में यानी नबाश माना कफ़न चोर में बि इहा साॻी माना सारिक वारी मिले थी। सो उन जे करे नबाश खे, कफ़न चोर खे असां सारिक जे मथां क़यास करे ऐं उन जो हथु कटियो वेंदो जॾहिं उहो चोरी करे त पोइ। ठीकु आहे, इहो केरु थो फरमाए? इमाम शाफ़ी रहमत फरमाए थो। असां चऊं त इहो सारिक जे मथां बि नबाश खे क़यास करणु इहो दुरुस्त न आहे, छो त तव्हां क़यास कयो आहे अमर लुग़वीअ सां। सारिक जी लुग़वी माना मुराद वठी तव्हां उन ते क़यास कयो आहे, अमर शरई ते तव्हां क़यास न आहे कयो। ऐं क़यास जे शर्तनि मंझां इहो बि शर्त आहे त क़यास उते कयो वेंदो आहे जिते अमर शरई मक़सूद हुजे, अमर लुग़वीअ ते क़यास न कयो वेंदो आहे। उन खां पोइ मुसनिफ़ कुझु दलील पेश करे रहियो आहे जन मंझां इहो साबित थो थिए त अमर लुग़वीअ ते क़यास करणु दुरुस्त न आहे। जेके इमाम शाफ़ी क़यास कया आहिनि उन्हनि जो बुतलान साबित थिए थो, बातिल हुजणु साबित थिए थो। उहो कीअं आहे? मुसनिफ़ फरमाए थो त अरब कारे घोड़े खे अदहम चवंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? अदहम चवंदा आहिनि। ऐं ॻाढ़े घोड़े खे कुमेत चवंदा आहिनि। कारे घोड़े खे अरब छा चवंदा आहिनि? अदहम। ऐं ॻाढ़े घोड़े खे छा चवंदा आहिनि? कुमेत चवंदा आहिनि। पर इहो छो चवंदा आहिनि? उन जे करे त अदहम दहमत खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे काराण। त कारे घोड़े मंझि कारो रंग आहे, उन जे करे उनखे अदहम चवंदा आहिनि। ऐं कुमेत इहो ॻाढ़े हमरत, ॻाढ़े जी माना में आहे, ॻाढ़े हुजण जी माना में आहे। सो उन जे करे ॻाढ़े घोड़े खे अरब कुमेत चवंदा आहिनि। लेकिन अगरि जेकॾहिं क़यास करणु, लुग़वी क़यास करणु दुरुस्त हुजे त सिर्फ़ु कारे घोड़े खे माण्हू अदहम न चवे, पर हर कारीअ शइ खे अदहम जो नालो ॾिनो वञे, हालांकि इन नाहे चयो वेंदो। सिर्फ़ु कारे घोड़े खे ई अदहम चवंदा आहिनि। अगरि कारो इंसान हुजे त उनखे अदहम, अगरि कारी का ॿी शइ हुजे, कारो कोयलो थी वियो या कारो को रंग थी वियो, त उनखे अदहम हू न आहिनि चवंदा। हालांकि कारो रंग घोड़े में बि मिले थो, त कारो रंग मसलन हबशी को माण्हू आहे उन में बि मिले थो न, उहो बि रंग जो कारो आहे। पर क़यास करे उनखे अदहम न चवंदा, अदहम सिर्फ़ु कारे घोड़े खे चवंदा। ॻाढ़ो कपिड़ो बि आहे, ॻाढ़ो घोड़ो बि आहे। ॻाढ़े घोड़े खे कुमेत चवंदा आहिनि अरब, पर ॻाढ़े कपिड़े में बि ॻाढ़ाण त मिले थी, पर उनखे कुमेत न आहिनि चवंदा। उन ते क़यास नाहे कयो वेंदो, यानी लुग़वी तरह सां क़यास न कयो वेंदो। सम्झ में आयो? उन खां बाद में मुसनिफ़ फरमायो त इहो इमाम शाफ़ी अलैहि रहमत बज़ाते ख़ुदि बि इन ॻाल्हि खे तस्लीम करे थो त इहे जेके नाला आहिनि इहे लुग़वी नाला आहिनि, हिकिड़ो नालो ॿिए जे मथां न रखियो वेंदो। यानी अदहम सिर्फ़ु घोड़े खे ई चयो वेंदो, ॿिए कंहिं बि कारीअ शइ खे अदहम नाहे चयो वेंदो। या ख़म्र जेको आहे उहो शराब, उहो अंगूर जो उहो हिकु मख़सूस सूरत आहे जेको उन जी रस खे रखियो वञे थो, पोइ उन में जुंबश अचे थी, पोइ वरी उन में सख़्ती अचे थी, पोइ उन में नशो अचे थो, इन खे ई ख़म्र चयो वेंदो आहे। इमाम शाफ़ी बज़ात ख़ुदि तस्लीम करे थो। बाक़ी जेको मतबूक मुनसफ़ आहे, मतबूक मुनसफ़ खे अरब ख़म्र न आहिनि चवंदा। उन जी बनाइण जो तरीक़ो बि अलॻि आहे, उन जो नालो बि अलॻि आहे। इहो बज़ात ख़ुदि इमाम शाफ़ी अलैहि रहमत बि इन जो एतिराफ़ करे रहियो आहे। उन खां बाद में मुसनिफ़ फरमायो त इहो त थी वियो लुग़वी तौर ते लुग़वी क़यास जो बुतलान। पर जेकॾहिं इन क़यास खे माण्हू दुरुस्त तस्लीम भी करे
त शरीयत जे अहकामनि में असबाबनि में ख़राबी पैदा थिए थी। वो कीअं त हाणे ॾिसो, असारिक हिकु मख़सूस सूरत आहे जेको चोरी छुपी ॿियनि जो माल खणे थो। अगरि जेकॾहिं असां इन जी माना इहा वठूं त ॿिए जो माल ख़ुफ़िया तरीक़े सां खाइण वारे खे ई सारिक चइबो, त जेको बि शख़्स ॿिए जो माल ख़ुफ़िया तरीक़े सां खणे उन जो हथु कटियो वेंदो त इहा तारीफ़ आम थी वेंदी, हिकिड़ी ख़ासि सूरत खां निकिरी आम थी वेंदी। पोइ इहा घणनि ॿियनि शयुनि खे बि शामिलु थींदी जेको किताब अल्लाह जो तरीक़ो नाहे। ऐं अहिड़े तरीक़े सां ख़म्र में जेकॾहिं असां इहा तारीफ़ ई तसवुरु कयूं त ख़म्र उनखे चइबो जेको अकुल खे ज़ाइल करे, त उहा पोइ ख़म्र वारी जेका मख़सूस जेका सूरत हुई शराब बनाइण जी अंगूरनि जी रस्म जा, उहा सूरत निकिरी करे इहो हुकुम हिकिड़ो आम थी वेंदो जेको बि अकुल खे ज़ाइल करे। त पोइ इहा वरी ॿियनि बि घणनि सूरतुनि खे शामिलु थींदी, उन में तब्दीली अची वेंदी, शरीयत जा केतिरा ई हुकुम में फ़र्क़ु पैदा थी वेंदो। सो उन जे करे इहो क़यास करणु, लुग़वी क़यास करणु अमर लुग़वीअ ते इहो दुरुस्त नाहे। सम्झ में आयो? तर्जुमो कयो, वरी तर्जुमे में इहा ॻाल्हि सम्झायूं था। व मिसाल राबे, मिसाल चौथे शर्त जो, वह हुआ चौथों शर्त कहिड़ो आहे हुआ खां ॿुधाए रहियो आहे। वह हुआ मा यकून तअलील, चौथों शर्त उहो आहे त हुजे इल्लत सबब यानी क़यास ले अमरिन शरईयन, शरई अमर जे वास्ते क़यास छाजे लाइ कयो वञे, ला ले अमरिन लुग़वियन, न लुग़वी अमर जे वास्ते, फी कौलिहिम उन्हनि जे कौल मुताबिक़, उन्हनि जे कौल में। हुम मुराद केरु आहिनि? शाफ़ई। ठीकु आहे, हिते जेके बि मसइला बयानु कंदो न उहे इमाम शाफ़ई जे मज़हब जे मुताबिक़ मसइला बयानु कंदो, इहा ॻाल्हि ज़हन नशीन रखिजो। ठीकु आहे। मतबूख मुनसफ़, मतबूख पचायल, मुनसफ़ अधु, अधु पचायल, ख़म्र इहो ख़म्र आहे, मतबूख मुनसफ़ भी इहो ख़म्र आहे। लिअन्नल ख़म्र, छो जो ख़म्र, इनमा बेशक ख़म्र, जुज़ी न कान हूंदो आहे ख़म्र, माना ख़म्र खे ख़म्र छो चयो वेंदो आहे उहो थो ॿुधाए। इनमल ख़म्र बेशक ख़म्र, इनमा कान ख़म्रन हूंदो आहे ख़म्र, लिअन्नहु छो, छो जो इहो युख़ामिरुल अक़ल ज़ाइल थो करे छॾे, ढके थो छॾे अकुल खे, वग़ैरह ऐं उन खां अलावा भी युख़ामिरुल अक़ल, माना उन खां अलावा भी कुझु अहिड़ा शराब आहिनि जेके युख़ामिरुल अक़ल अकुल खे ढके था छॾनि, ज़ाइल था करे छॾनि भी। फ़यकून पोइ हूंदो ख़म्र बिल क़यास, अज़रुए क़यास जे, वसारिक ऐं चोर, इनमा सारिक, इनमा बेशक सारिक हूंदो आहे सारिक, वसारिक इनमा कान सारिकन, सारिक खे सारिक छो चयो वेंदो आहे, इन ई माना कयोसि भला। वसारिक बेशक सारिक, इनमा कान सारिकन हूंदो आहे सारिक, मतिलबु इहो आहे त माना सारिक खे सारिक छो चयो वेंदो आहे। लिअन्नहु छो जो इहो अख़ज़ वठंदो आहे, मालल गैरे पराए माल खे, बितरीक़िल ख़ुफ़ियत मख़फ़ी तरीक़े सां, इहा आहे सारिक जी लुग़वी माना। ठीकु आहे, त पराओ माल मख़फ़ी तरीक़े सां खाइणु, इनखे छा चइबो आहे? सारिक, चोरी कंदड़। वक़्त शारक हुन नबाश, ऐं बेशक मुश्तरिक थियो आहे, शरीक थियो आहे उन सां नबाश, नबाश जे हेठां बैन सतूर में कफ़न कुछ लिखियल अथव, कफ़न चोरी कंदड़। फी हाज़ल माना, इन माना में, फ़यकून पोइ हूंदो इहो केरु? नबाश, कफ़न चोरी कंदड़, सारिकन सारिक, छो त कफ़न चोरी कंदड़ बि त ख़ुफ़िया तरीक़े सां मयत जो कफ़न खणंदो आहे न, त इहा साॻी तारीफ़ उनजे मथां सादिक़ अचे थी नथी अचे?
अचे थी त इहो बि सारिक जी तारीफ़ में शामिल थींदो। कंहिं वटि? इमाम शाफ़ी अलैहि रहमत। बिल क़ियास, क़ियास जे ज़रिए सां। वहाज़ा मुसन्निफ़ फरमाए थो हितां, ठीकु आहे, वहाज़ा ऐं ही क़ियास, वहाज़ा क़ियासुन फिल लुग़त, इहो जेको क़ियास आहे इहो क़ियास फिल लुग़त आहे, मा एतराफ़ ही, बावजूदु मोतरिफ़ हुजण उन जो, एतराफ़ करण उन जो, इन ॻाल्हि खे मञण। केरु? इमाम शाफ़ी इन ॻाल्हि खे मञे बि थो त इहो क़ियास फिल लुग़त आहे, ठीकु आहे। उहो कीअं? अनल इस्म, इमाम शाफ़ी इन ॻाल्हि खे मञे थो। कहिड़ी ॻाल्हि खे मञे थो? त अनल इस्म लम यूदा लहू फिल लुग़त, त बेशक इस्म नाहे ठाहियो वियो इन जे वास्ते लुग़त में, यानी कि मुनसफ़ खे ख़म्र जे लाइ नाहे ठाहियो वियो ऐं नबाश खे सारिक जे लाइ नाहे ठाहियो वियो। इहे ॿई शयूं मुख़्तलिफ़ आहिनि। मुनसफ़, मतबूक मुनसफ़ ऐं ख़म्र, ॿिन्ही जूं सूरतूं मुख़्तलिफ़ आहिनि। मतबूक मुनसफ़ पचाए ठाहियो वेंदो आहे ऐं ख़म्र कचो शराब, इहो रस वग़ैरह मञा कहिड़े तरीक़े सां ठाहींदा आहिनि। त इहे ॿई शयूं अलॻि आहिनि ऐं नबाश अलॻि आहे ऐं सारिक अलॻि आहे। इन्हनि जो इहो इमाम शाफ़ी बज़ात ख़ुदि इन ॻाल्हि जो एतराफ़ करे थो, मुसन्निफ़ फरमाए थो, ठीकु आहे। वदलील अला फ़साद हाज़ा नौ, ॿियो वरी दलील ॿुधाए थो, ऐं दलील फ़ासिद हुजण हिन क़िस्म जो क़ियास खां, यानी क़ियास जो इहो क़िस्म फ़ासिद आहे। कहिड़ो? जेको अमर लुग़वीअ ते क़ियास कयो वञे, उन जो दलील ॾेई रहियो आहे मुसन्निफ़। कहिड़ो? त अनल अरब, बेशक अरब युसम्मिल फ़रस अदहम, नालो रखंदा आहिनि घोड़े जो अदहम, छाजे करे? लिसवाद ही, घोड़े जे कारे हुजण जे करे। व कुमैतन, ऐं अरब नालो रखंदा आहिनि कुमैत, छाजे करे? लिहुमरत ही, घोड़े जे ॻाढ़े हुजण जे करे। जेको ॻाढ़ो घोड़ो हूंदो आहे उनखे चवंदा आहिनि कुमैत घोड़ो, ऐं जेको कारो घोड़ो हूंदो आहे उनखे चवंदा आहिनि अदहम घोड़ो। सुम पोइ ला युतलिको, न इतलाक़ कयो वेंदो आहे हाज़ल इस्म, हिन इस्म जो अल ज़ंजी, ज़ंजीअ ते, ज़ंजी माना हबशी माण्हूअ ते, इन जो इतलाक़ न कयो वेंदो आहे। वसौ बिल अहमर, ऐं ॻाढ़े कपिड़े ते बि इन जो इतलाक़ न कयो वेंदो आहे कुमैत जो। वलो जरतिल मुक़ायसत फिल असामिल लुग़वियत, जेकॾहिं जारी थिए क़ियास फिल असामी, असामी इहो जमो आहे इस्म जो, ठीकु आहे, जेकॾहिं जारी थिए क़ियास लुग़वी नालनि में, लजाज़, अलबत्ता जाइज़ हुजणु घुरिजे इहो। जेकॾहिं क़ियास लुग़वी जाइज़ हुजे त पोइ हर शइ खे, हर कारी शइ खे अदहम चवणु दुरुस्त हुजे, हालांकि ईअं हर ॻाढ़ी शइ खे कुमैत चवणु दुरुस्त हुजे, हालांकि ईअं ले वजूदिल इल्लत, इल्लत जे लभण जे करे, यानी ॻाढ़ाण ऐं काराण वारी इल्लत मिले थी त ईअं चवणु घुरिजे। वले अन हाज़ा, वले अन खां वरी हिकिड़ो ॿियो दलील ॾेई रहियो आहे इन क़ियास जे बातिल हुजण जो, ठीकु आहे, फ़ासिद हुजण जो। वले अन, ऐं इन जे करे बि त हाज़ा इहो युअद्दी इला इब्तालिल असबाब, इहो पहुचाईंदड़ आहे असबाब शरईअ जे बातिल करण जे तरफ़। वज़ालिक, ऐं इन जे करे बि लिअन्न शरअ जअल सरकत सबबन, छो त शरीयत कयो आहे सरके खे सबबु लिनो मिनल अहकाम, अहकामनि जे हिकिड़े क़िस्मनि मंझां। फ़ैज़ा अल्लक़नल हुकुम, पोइ जॾहिं असां मुअल्लक़ कंदासीं हुकुम खे बिमा हुआ अम, इन खां उहो जेको आम आहे, सरका ख़ासि आहे, ऐं अख़ज़ ॿिए जो माल वठणु खुफ़िया तरीक़े सां, इहा तारीफ़ आम आहे। जॾहिं ख़ासि खे असां आम कंदासीं मिन सरकत, सरके खां, वह अख़ज़ माल गैर, उहो वठणु गैर जे माल खे अला तरीक़िल ख़ुफ़ियत, मख़फ़ी तरीक़े ते, त बयन, त इहा ॻाल्हि ज़ाहिर थींदी त अन सबब कान फिल असुल, त बेशक सबब आहे असुल में, माना उहा गैर सरके वारी। गैर सरके वारी माना कहिड़ी आहे? त पराओ माल खुफ़िया तरीक़े सां वठणु,
जेकॾहिं असां आम कंदासीं त पोइ सरके वारी माना ते हुकुम जारी न थींदो, पोइ ॿी माना ते हुकुम जारी, त अहकामी शरीयत में इब्ताल आयो न। वकज़ालिक, ऐं अहिड़ी तरह जअल कयाई शराब जे पीअण खे सबबु लिनौअ मिनल अहकाम, अहकामनि जे क़िस्मनि मंझां हिकिड़ो क़िस्म। फ़इज़ा अल्लक़नल हुकुम, पोइ जॾहिं असां मुअल्लक़ कंदासीं हुकुम खे बिअमरिन, इन अमुर सां, अअम मिनल ख़म्र, जेको आम आहे ख़म्र जी तारीफ़ खां, तबय्यन, त इहा ॻाल्हि ज़ाहिर थींदी त अनल हुकुम कान फ़िल असल मुतअल्लिक़न बिग़ैरिल ख़म्र, त बेशक हुकुम असुल में आहे मुतअल्लिक़ बिग़ैर ख़म्र जे, ख़म्र खां अलावा खे। सम्झ में आयो? व मिसाल शर्तुल ख़ामिस वहुव मा ला यकूनुल फ़र्उ मनसूसन अलैह। मिसाल पंजें शर्त जो, हितां खां मुसनिफ़ पंजो शर्त ॿुधाए रहियो आहे, आख़िरी शर्त। उहो कहिड़ो आहे त क़यास जंहिं ते कयो थो वञे उहो मकीस, जंहिंखे क़यास कयो थो वञे, यानी मकीस मतबूह